में चांडिया बिरादरी के 3 ॼणनि जे क़त्ल केस में केस की पैरवी कंदड़ उमेर उबाब दादू की अदालत में इन वक्त टाइम न्यूज़ से ॻाल्हि-ॿोल करे रही है। तो हर 15 डेज़ में उन्हनि खे ॿाहिरि अचिणो आहे त हेयरिंग थियणी आहे। उनजे करे 5 डिसंबर जी तारीख़ असांखे ॾिनी वई आहे ऐं जेको आहे सो हिन केस में इनजे करे असांखे अॼु वेट करायो वियो जज साहब जी तरफ़ खां। उन्हनि इहो ऑडर कयो आहे त हिननि जेके जवाबदार आहिनि उन्हनि हाई कोर्ट में जेको आहे सो पिटिशन फाइल कई आहे त ही पावर्स जेके आहिनि कॉग्निजेंस जा उहे मैजिस्ट्रेट जा न आहिनि, सॉरी मैजिस्ट्रेट जा पावर्स आहिनि। असांखे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इहा शइ क्लियर करे ॾिनी आहे त ही पावर्स जेके आहिनि उहे जेका पेंडिंग में जंहिं कोर्ट में आहे केस उन्हनि जा पावर्स आहिनि। सो ॾिसूं त जज साहब इहा तारीख़ अॻिली इन लाइ ॾिनी आहे त हाई कोर्ट डिसाइड करे त हाई कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो ॾिए थी त कंहिंखे ॿुधणु घुरिजे कॉग्निजेंस वारी पॉइंट। अदालतुनि ते मुकमल यकीन आहे कंहिं बि कोर्ट में हलियो इंशाल्लाह केस जेको आहे सो जेको आहे सो कानून जेका मज़लूमनि जे लाइ आहे, उन्हनि खे इंसाफ़ ॾियण जे लाइ आहे। सो कहिड़ी बि कोर्ट में हलंदो असां उमेद रखूं था त इंशाल्लाह इंसाफ़ मिलंदो। ये जेको माना ॿीहर जेको ऑपरेशन थियो आहे, पहिरियां IG पहुतो हुयो, वरी DIG पहुतो आहे ऐं सुप्रीम कोर्ट में माना उनजी कल्ह हेयरिंग थी, इहो छा माना आहे? सुप्रीम कोर्ट में नेक्स्ट जेका उन मामले जी हेयरिंग आहे उहा असांखे 27 तारीख़ मिली आहे कमिंग वीक जी ऐं IG साहब खे बि इन पर्सन घुरायो वियो आहे। हिन मामले में अगरि पुलिस करे थी त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, पर आउं ज़रूरु चवंदमि त असां मुतमिन अञा न आहियूं छो त पुलिस जी काई अहिड़ी ख़ासि कारकर्दगी न रही आहे। 2 एब्सकॉन्डर्स आहिनि, उन्हनि खे अरेस्ट करणु कोई वॾो मसइलो न आहे। पुलिस सॼो डिपार्टमेंट फेल थी चुको आहे 2 एब्सकॉन्डर्स खे अरेस्ट करण जे लाइ। सो नेक्स्ट हेयरिंग इंशाल्लाह ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में आहे, ॾिसूं त हुते छा थिए पियो। तव्हांजी नज़र में माना 2 जेके रूपोश जवाबदार आहिनि, मुर्तज़ा चांडियो समेत 2 जेके जवाबदार रूपोश आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार न करण जे पुठियां पुलिस ई न माना सुस्ती आहे या को अञा ॿियो को मामिलो आहे? ॾिसो पुलिस इहा शइ एडमिट करे चुकी आहे। पुलिस जी सुस्ती बि तॾहिं हुई जॾहिं ज़ाहिरा जागीरदार आहिनि सरदारनि जो हथु हुयो ऐं पुलिस हाणे जेको आहे ऑपरेशन कयो उहो सरदारनि जे घरनि ते रेड थियो आहे। त तव्हां ॿुधायो त उहो सरदारनि जे लाइ पुलिस पाण एडमिट करे चुकी आहे, IG साहब पाण एडमिट करे चुका आहिनि त सरदारनि ऐं जागीरदारनि जो हथु आहे ऐं उहे फैसिलिटेट कनि था। तव्हां इहे केस कंदमि अगरि सरदार ऐं जागीरदार फैसिलिटेट कनि था, उन्हनि जे केतिरनि घरनि में तव्हां उन्हनि खे खोलींदव? उन्हनि जा त हज़ारे बंगला आहिनि, हज़ारे घर आहिनि, त तव्हां उन्हनि जे फैसिलिटेशन जी FIR कटे अहिड़नि दहशतगर्दनि खे अंदरि कयो जेके पाण बि ज़ुल्म कराइनि था, पाण बि त रूप हिन में केस में एक्यूज़ड आहिनि सरदार, पर हुननि खे फैसिलिटेट बि कनि था। 2 शयूं हू करे वेठा आहिनि, हेॾो ज़ुल्म करे वेठा आहिनि त उन्हनि जी बेल कैंसिल थियणु घुरिजे, उन्हनि खे जेल वञणु घुरिजे सरदारनि खे जेके सपोर्ट कनि था। पुलिस इन जे करे ई ख़ामोश हुई। हू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में चई चुका आहिनि ऐं जज साहिबान जा बि इहे रिमार्क्स हुया त हिननि चयो पुलिस पोइ ते कोई बाअसर धुरियुनि जा हथ आहिनि, इन जे करे असांखे अरेस्ट करण में मुश्किल थिए थी ऐं इन जे करे ई DG FC बलोचिस्तान ऐं DG रेंजर्स खे बि डायरेक्शन्स मिलिया त तव्हां इन्हनि जी हेल्प कयो, पुलिस जी हेल्प कयो त माण्हू अरेस्ट थी सघनि। सो असां उमेद रखूं था त इंशाल्लाह कोर्ट्स पंहिंजो इन वक्त मां ॾेखारियूं पिया त दादू में उमेर उबाब चांडियो मेहड़ में चांडिया बिरादरी के 3 ॼणनि जे क़त्ल केस की अदालती ॿुधणी खां पोइ टाइम न्यूज़ रिपोर्टर फ़तह शेख सां ॻाल्हाए रही हुई। संदसि इहो चवणु हो त अदालतुनि मां खेसि इंसाफ़ जी उमेद आहे। ऐं बुलेटिन मां फ़िलहाल एतिरो ई। हिक ब्रेक खां पोइ मां ॾिसी सघंदो प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।